अहम ख़बर शामिल कंदासीं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो लाड़काणे वासियुनि लाइ वॾो तोहफ़ो। लाड़काणे जे शहरियुनि खे मयारी ऐं सस्ते सफ़री सहूलियतूं फ़राहम करण लाइ तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। 21 जून ते शहीद बेनज़ीर भुट्टो जी 69वीं सालगिरह जे मौक़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी बसुनि जो इफ़्तिताह कंदो। शहरियुनि जे सस्ते सफ़री सहूलियत लाइ 10 लग्ज़री बसूं लाड़काणे में हलंदियूं। यह अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो लाड़काणे वासियुनि लाइ वॾो तोहफ़ो। लाड़काणे जी शहरियुनि खे मयारी ऐं सस्ती सफ़री सहूलियतूं फ़राहम करण लाइ तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। 21 जून ते शहीद बेनज़ीर भुट्टो जी 69वीं सालगिरह जे मौक़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी बसुनि जो इफ़्तिताह कंदो। अवां खे आगाह कयूं पिया। शहरियुनि जे सस्ते सफ़री सहूलियतुनि लाइ 10 लग्ज़री बसूं लाड़काणे में हलंदियूं। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो लाड़काणे वासियुनि लाइ वॾो तोहफ़ो। लाड़काणे जी शहरियुनि लाइ मयारी ऐं सस्ती सफ़री सहूलियतूं फ़राहम करण लाइ तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। 21 जून ते शहीद बेनज़ीर भुट्टो जे 69वीं सालगिरह जे मौक़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी बसुनि जो इफ़्तिताह कंदो। शहरियुनि जे सस्ते सफ़री सहूलियत लाइ 10 लग्ज़री बसूं लाड़काणे में हलंदियूं। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे शबीर लाशर। जी शबीर, आगाह कजो। पीपल्स पार्टी चेयरमैन पारां लाड़काणे वासियुनि लाइ एक वॾे तोहफ़े जो ऐलान कयो वियो आहे। जी बिल्कुल, सिंध मास ट्रांजिट अथॉरिटी पारां लाड़काणे शहरियुनि खे मयारी सस्ती सफ़री सहूलियतूं फराहम करण लाइ जेको आहे मनसूबे जे आगाज़ जी तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 21 जून ते शहीद बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते जेको आहे बसुनि जो इफ़्तिताह कंदो। मनसूबे तहत पहिरें मरहले में 10 एयर कंडीशन लग्ज़री बसूं जेके आहिनि उहे लाड़काणे में हलंदियूं, जेके लाड़काणे पहुची चुकियूं आहिनि, जंहिंजो परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इफ़्तिताह कंदो। इन हवाले सां पीपल्स पार्टी अॻवाननि जो चवणु आहे त ही जेके बसूं आहिनि उहे लाड़काणे जे अवाम लाइ तोहफ़ो आहे। ॿुधाए पियो वञे त ही जेके बसूं आहिनि उहे शहर जे न्यू बस टर्मिनल खां कायदे अवाम यूनिवर्सिटी, एयरपोर्ट रोड, सिंध यूनिवर्सिटी कैंपस, IBA, सचल कॉलोनी रूट्स ते हलंदियूं। ऐं उनखां अलावा हाई कोर्ट रोड, SSP ऑफिस, शाह नूरानी लाइब्रेरी ऐं ॿिया जेके आसपास वारा इलाइक़ा आहिनि उते इन्हनि जो इहो रूट हूंदो। ऐं शहरी लग्ज़री गाॾियुनि ते चढ़ी सफ़र करे सघंदा। इहे जेके 10 बसूं आहिनि उहे लाड़काणे पहुचायूं वियूं आहिनि, जंहिंजो 21 जून ते पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इफ़्तिताह कंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी शबीर लाशर जी तफ़सील ॾिना।